मटियारी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त मटियारी में सिंध दुश्मन मंसूबे बैरिया टाउन ऐं सिंध में पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ जीए सिंध क़ौमी माज़ पारां मरकज़ी अॻवान डॉक्टर नियाज़ कलाणी, ज़िले सदर रशीद ॾेथो, ज़ुल्फ़कार ॾेथो, सरदार अयाज़ मेमन जी अॻवानी में सईद सहमीर चौक खां मटियारी प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नटन उर्स बावजूदि सवें जस्कम कारकुन रैली में शरीक हुआ जेके सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ पुरजोश नारेबाज़ी कंदा रहिया। प्रेस क्लब मटियारी अॻियां रैली खे ख़िताब कंदे जस्कम अॻवान जो चवणु आहे त सिंध जी मिल्कियत ते कब्ज़ा करे बैरिया टाउन अॾे सिंध में धारियुनि खे आबाद करण जी साज़िश थी रही आहे जेका कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। अॻवान जो चवणो त बैरिया टाउन में लखें धारियुनि खे आबाद करे सिंध खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिश कई पई वञे। जस्कम पहिरें ॾींहं खां वठी इन मंसूबे खे रद्द करे चुकी आहे। अॻवान जो चवणु आहे त पंजाब साम्राज्य सिंधु जो पाणी बंदि करे सिंध सुकाइण चाहे थी। अफ़सोस जो इन साज़िश में असांजा सिंधी हुक्मरान बि बराबर जा शरीक आहिनि। हाणे वक़्तु अची वियो आहे त सिंध दुश्मन मंसूबनि जे सहूलियतकारनि जा रस्ता रोकाया वञनि। हिननि चयो त सिंध सिर्फ़ सिंधियुनि जी न आहे जिते ॿारनि माण्हुनि खे आबाद करण जी साज़िश खे नाकाम बणायो वेंदो। अॻवान चयो त सिंध जा हुक्मरान होश खां कमु वठनि, किथे ईअं न थिए जो संदुसि हशर श्रीलंका जहिड़े हुक्मरान जहिड़ो थिए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।